अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में मां आहियां गुलाम मुस्तफ़ा सोलंकी। पेश आहिनि हिन वक़्त ताईं जूं हेडलाइन। ग़िज़ा में सिहत जो निज़ाम तबाह, WHO बीमारियूं पखिड़िजण जो इम्कान ज़ाहिर करे छॾियो। सिहत वारे आलमी इदारे WHO ग़िज़ा में बीमारियूं पखिड़िजण जो इम्कान ज़ाहिर करे छॾियो आहे। परॾेही मीडिया मूजिबि ग़िज़ा जी पटीअ ते इसराइली जारियत जे करे फ़लस्तीन में बीमारियूं पखिड़िजण जो संगीन ख़तरो आहे। WHO मूजिबि इसराइली बमबारी जे करे सिहत जो निज़ाम तबाह थी वियो आहे। पनाह लाइ का छित न आहे, न ई फ़लस्तीन लाइ साफ़ पाणी ताईं पहुच मुमकिन आहे, जंहिंजे करे मुख़्तलिफ़ बीमारियूं पखिड़िजण जो ख़तरो आहे, जंहिंमें पेट जी ख़राबी जहिड़ा मसइला बि शामिल आहिनि। WHO चयो आहे त अक्टूबर जे विच धारे डायरिया जा 33,551 खां वधीक केस रिपोर्ट थिया आहिनि। उहे केस घणो करे 5 सालनि खां घटि उमिरि जे ॿारनि में ॾिठा विया आहिनि। निगरान वज़ीर आज़म जी अज़रबैजान जे सदर सां मुलाक़ात, अहम मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। निगरान वज़ीर आज़म अनवर काकड़ अज़रबैजान सदर इल्हाम अलीयव सां मुलाक़ात कई आहे। निगरान वज़ीर आज़म अनवर काकड़ उज़्बेकिस्तान जे गादी वारे शहर ताशकंद में इक़्तिसादी ताउन तंज़ीम जे 16हें सरबराही इजलास जे मौक़े ते अज़रबैजान जे सदर इल्हाम अलीयव सां मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान ॿितरफ़ल लाॻापन, वापार, दिफ़ा ऐं तवानी जे शोबे में ताज़ी अॻभराई जो जाइज़ो वरितो वियो। वज़ीर आज़म अनवर काकड़ ऐं सदर अलीयव इस्लामोफोबिया ऐं मौसमियाती तब्दीली समेत ॿियनि गॾियल चैलेंजिस, इलाक़ाई ताउन ऐं इज्तिमाही ख़ुशहाली खे हथी ॾियण लाइ ACO जे अहम किरदार ते बि ॻाल्हियूं कयूं। वज़ीर आज़म अज़रबैजान जी ख़ुदमुख़्तियारी ऐं इलाक़ाई सालिमत, ख़ासि तौर ते फ़िज़ा बाग़ जे हवाले सां पाकिस्तान जे अणधुरी हिमायत जो बि ऐलान कयो। नवाज़ शरीफ़ ऐं इमरान ख़ान खे चूंडुनि खां अॻु इंसाफ़ मिलणु घुरिजे। पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे मरकज़ी अॻुवाण मियां जावेद लतीफ़ मुतालबो कयो आहे त ईंदड़ आम चूंडुनि खां अॻु नवाज़ शरीफ़ ऐं PTI चेयरमैन खे इनाम ॾिनो वञे त जीअं ख़बर पइजी सघे त केरु मुल्क जो ख़ैरु ख़्वाह आहे। लाहौर प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे जावेद लतीफ़ चयो त को बि ॾोहारी आहे त उन खे बि सज़ा मिलणु घुरिजे। कोर्ट खे इज़त ॾियो जो मतिलबु आहे त आइनी इदारा पंहिंजे आइनी हदुनि में रही कमु कनि। सभिनी खे लेवल प्लेनिंग फील्ड जे तहत चूंडुनि में हिसो वठण जो मौक़ो मिलणु घुरिजे। तंगवाणी में अफ़गान पनाहगीरनि ख़िलाफ़ क्रैकडाउन जारी आहे। सर्च ऑपरेशन दौरान केतिरा ई गैर क़ानूनी अफ़गानी गिरफ़्तार कया विया आहिनि। पुलिस पठान कॉलोनी समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते सर्च ऑपरेशन कयो। सुञाणप कार्ड ऐं ॿिया दस्तावेज़ चेक कया विया। SHO तंगवाणी ख़मीसो बिरोही मूजिबि पठान कॉलोनी, लाड़ो ऐं ॿियनि हंधनि ते केतिरा ई अफ़गानी गिरफ़्तार कया विया आहिनि। पुलिस मूजिबि नादरा खां दस्तावेज़ जी जांच कराए गैर क़ानूनी साबित थींदड़ अफ़गान खे निकाली ॾिनी वेंदी। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो कल्याण न्यूज़ ऐं असांजो चैनल लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।